वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां जेको पेट्रोलनि जी शयुनि में अचानक वाध कई वई आहे। अचो त हिते शहरी असां सां मौजूद आहिनि कंबर हेडक्वार्टर में, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ही त सरासर जेको आहे हुकूमत वफ़ाक़ जो अवाम जे मथां जेको पेट्रोल पंप किरायो वियो आहे इहो वॾो ज़ुल्म आहे ऐं हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। अवाम अॻ में गुरबत में जेको आहे पीड़ियो वञे थो ऐं हेॾी सारी महांगाई आहे। रोज़मर्रा जूं जेके शयूं आहिनि, खाधे पीते जूं शयूं आहिनि, उहे महांगियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं उन जे मथां वरी कुझु टाइम अॻ में जेको आहे सो पेट्रोल जा अघ वधाया विया, वरी घटि करे वरी जेको आहे सो अघ ॿीणा कया विया। असीं हुकूमत वफ़ाक़ खां इहो मुतालबो कंदासीं त पेट्रोल जे अघनि खे घटाए करे इन ग़रीब अवाम कंबर जे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे त बहितर। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेको पेट्रोल जी क़ीमतुनि में 26 रुपया 77 रुपयनि जो जेको इज़ाफ़ो करे असां अवाम खे सख़्तु परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। पहिरियों ई मुल्क में वधंदड़ महांगाई सबबि ज़िंदगी गुज़ारण मुश्किल बणियल आहे। वरी तव्हां जेको आहे सो पेट्रोल जी ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे असांखे वधीक परेशानी में मुब्तला कयो वियो आहे। ॾिसो तव्हां त जेके रोज़ानो 700 या 1000 रुपयो कमाइनि था उहे किथां गुज़र सफ़र कनि, घर जे लाइ भाॼी वठनि ऐं हुन सां गॾोगॾु जेके मसवाड़ ते रहनि था उहे घर जो जेको आहे किरायो भरनि, ॿई बीमारियुनि खे मोड़नि, छा मोड़नि। असीं वफ़ाक़ी हुकूमत खे इहा अपील था कयूं त ख़ुदा रा पेट्रोल शयुनि में घटिताई करे अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे जीअं हू पंहिंजी ज़िंदगी सां सुकून सां गुज़ारे सघनि। वॾे अफ़सोस ऐं ॾुख सां चवणो थो पए त तेल राति 26 रुपया ऐं 77 पैसा महांगो कयो वियो आहे। अवाम परेशानी जो शिकार थी वियो आहे। अवाम अॻे खाइण लाइ परेशान आहे। तेल वधाइण सां हर शइ महांगी अवां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन्हनि वफ़ाक़ी हुकूमत जे वधियल रेटनि खे रद्द कयो आहे ऐं वक़्ति हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ख़ुदा रा अवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे ऐं ही कयल फ़ैसिलो वापसि वठी जेका अवाम जे अंदरि बेचैनी शायल आहे उहा ख़तमु कराइण में पंहिंजो रोल अदा कयो वञे। कैमरा टीम सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो, BTV न्यूज़ कंबर।